नाज़रीन, मियाँ साहब रूरल हेल्थ सेंटर में IHS मुलाज़िमन पारां सिंध हुकूमत तरफ़ां प्रोजेक्ट ख़त्म करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था ज़ुबैर शेख जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, समूरी सिंध जियां मियाँ साहब रूरल हेल्थ सेंटर में भी सिंध हुकूमत जे कयल फ़ैसिले ख़िलाफ़ IHS जा लथल मुलाज़िम जेको आहे त सरापा एहतजाज बणियल आहिनि। असीं हिते मौजूदु आहियूं। असीं डॉक्टरनि सां ऐं मुलाज़िमनि सां ऐं मरीज़नि सां ॻाल्हाईंदासीं त उहे इन बारे में छा चई रहिया आहिनि। महिरबानी करे उहो कॉन्ट्रेक्ट जेको ॾियणु सड़न जो आहे उहो बहाल कयो वञे ऐं असांखे जेके बि अलाउंसिस जेके माना PPS में ॾिना वञनि था, कोरोना अलाउंस या ॿिया जेके बि अलाउंस आहिनि ऐं महिरबानी ॾिना वञनि। मुलाज़िमनि जे लहण सां अवाम खे तमामु घणी तकलीफ़ ईंदी। जेका 24 कलाक डिलीवरी जी सहूलियत हुई उन सां अवाम खे घणी तकलीफ़ ईंदी ऐं एमरजेंसी 24 आवर्स जेका हलंदी उहा 24 आवर्स एमरजेंसी न हली सघंदी। असां लेडीज़ हिते कमु करे रहिया आहियूं ऐं पेशेंट बि असां मुतमइन हर शइ 24 कलाक छा 48 कलाक असां ड्यूटी हुन ॾींहुं ॾिठोसीं न राति ॾिठीसीं ऐं माना ईद ते बि असां हिते ड्यूटी कयूं था। हाणे असांखे हिकदमि चई छॾियो आहे त घर वञी वेही रहो। असांजो त हर शइ इहा ई आहे नी। ईंदा आहियूं केस खे वक़्त में असांजी अस्पताल में टीके जे लाइ या बड़ी बीमारी जे लाइ पेट जे डिलीवरी जे लाइ असांजो हिते इलाजु सुठो थींदो आहे ग़रीबात जो। हिते ईअं आहे त डिलीवरियुनि जी सहूलियत आहे, ॿारनि जे खुराक जी या टीकनि जी। ॿियो इहो त ग़रीब माण्हुनि जी सहूलियत आहे, डिलीवरी थिए थी या तकलीफ़ जे खून घणो या बंदि कीअं बि उन जे लाइ 24 घंटा असां वटि डॉक्टराणियूं आहिनि। 2-3 घंटा थिया आहिनि आया हूं। ॾाढी तकलीफ़ आहे। आम बि अचे थो उनखे बि ॾाढी तकलीफ़ आहे। हिते वेही वेही इंतज़ारु करे करे हलियो थो वञे। जो अमलो आहे तो उन बाइकाट कयो आहे, सो उनखे बहाल कयो वञे। बड़ी महिरबानी जे करे इनखे बहाल कयो वञे त आवाम खे तकलीफ़ घटि थींदी।